नसीराबाद में जलबाणी बिरादरी पारां पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जलबाणी बिरादरी जे माण्हुनि पारां धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस इनायत जलबाणी ऐं ॿियनि ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, तव्हां सां शेयर कयूं पिया नसीराबाद मां, जिते जलबाणी बिरादरी पारां पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जलबाणी बिरादरी जे माण्हुनि पारां धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस इनायत जलबाणी ऐं ॿियनि ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। अहम ख़बर जे हवाले सां तव्हां खे ॿुधायूं पिया, अपडेट कंदा हलूं त नसीराबाद में जलबाणी बिरादरी पारां पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वधीक इन हवाले सां तव्हां खे आगाही ॾियूं पिया। जलबाणी बिरादरी जे माण्हुनि पारां धरणो हंयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस इनायत जलबाणी ऐं ॿियनि ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। नसीराबाद मां तव्हां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया, जिते जलबाणी बिरादरी पारां पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। इन अहम ख़बर जे हवाले सां तव्हां खे आगाही ॾींदा हलूं पिया। जलबाणी बिरादरी जे माण्हुनि पारां धरणो बि लॻायो वियो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस इनायत जलबाणी ऐं ॿियनि ते कूड़ो केस दाख़िल कयो आहे। अहम ख़बर तव्हां सां शेयर कयूं पिया। नसीराबाद में जलबाणी बिरादरी पारां पुलिस की ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अलाह बख्श कुरैशी खां। अलाह बख्श, छा तफ़सील आहिनि एहतजाज जे हवाले सां, आगाह कजो। जी बिल्कुल, जलबाणी बिरादरी के रहवासियुनि पासां ॻोठ आहे जलबाणी बिरादरी जो रहवासी आहिनि, जिन एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। एहतजाजी मुज़ाहिरो थाने अॻियां पहुतो, जिते धरणो हणी वेही रहिया ऐं हिननि पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इल्ज़ाम लॻायो आहे त काल्ह असांजे ॻोठ जो नौजवान आहे, जेको नेकमत जो पुटु आहे, इनायत लाइ जलबाणी, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे मथां 3 किलो चेप्स लॻाए चालान करे छॾियो आहे, जॾहिं त हू मनशियात फरोश कंदा आहिनि ऐं ॻोठ जे नेकमत जो पुटु आहे, असां ज़्यादती कई वई आहे ऐं पुलिस असां ते नाहक केस दाख़िल कयो आहे। इन ख़िलाफ़ हुननि एहतजाज कयो आहे, हुननि मुतालबो कयो आहे त जेको केस दाख़िल कयो आहे इनायत जलबाणी जे मथां, हुनजी हिकिड़ी अदालती जांच कराई वञे ऐं हुनखे बेगुनाह वापसि आज़ादु कयो वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण लाइ।